बिचार खान मुंहिंजे अंदर में बाहि जा मच पिया बरनि। आऊं ज़िंदगी भर रुखसार जी या बेवफाई विसारे कोन सघंदुसि। तूं छा थो सम्झी त आऊं हुनखे बख़्श करे छॾींदुसि? मूं सम्झो त ज़िंदगी जे ॿियनि ख़फ़नि में मथां इहा ॻाल्हि तव्हां खां विसरी वई हुजे। हो ॻाल्हि कजे सिधी त रुखसार सां गॾु तव्हांखे शम्स जो बि बिलो करणु घुरिजे, छो त हू बि तव्हांजो ओतिरो ई ॾोही आहे। बिचार खान मूं हाणे पंहिंजे सिर जो सांगो लाहे छॾियो आहे। मूं शहरोज़ खान जी ज़िंदगी जो फ़िक्र करणु छॾे ॾिनो आहे। एसपी हुन छोकिरी जा ख़्वाब ॾिसी चङो लाहे कयो। यार मां त चवां थो को वॾो नऊद आयो एसपी जंहिं ॾींहुं हमिलो थियुसि उन ॾींहुं वञी मङणो कयईं। यानी मतिलब त इन ते हमले जो को असर कोन थियो। जे ॾिनल हुजे हा न ईअं न करे हा। बिचार खान इहा बहादुरी ई हुनजो सिर खणंदी। गिदिरा माण्हू ई पंहिंजे सिर जी हिफ़ाज़त जो बंदोबस्तु कंदा आहिनि, एहतियात खां ई कमु वठंदा आहिनि। तकबुर करण वारनि जो अंजाम ॾाढो बुरो थींदो आहे। खान बहादुर साईं, सूबेदार बच्चन त तव्हांजो ख़ासि माण्हू हो, इहो तव्हांजे कमु न आयो छा? बचल वीचारो त नौकर माण्हू आहे। जीअं ई एसपी जो दबाव पियुसि त हुनजे मथे मां वफ़ादारी जी हवा ई निकिरी वई। खान बहादुर साईं, हाणे तव्हांजो छा प्रोग्राम आहे? इन एसपीअ त हदूं ओरांगे छॾियूं। तव्हांजी छा प्लानिंग आहे? जेकी प्लानिंग हुजे न। मुंहिंजो साथ तव्हां सां हर हाल में ऐं हर वक़्तु आहे। बिचार खान जेकॾहिं हिन दफ़े असां हिकु न थियासीं त इहो एसपी आहे अहिड़ो को ॿियो अमलदार सुभाणे तुंहिंजी गिची में पइजी सघे थो। तंहिं करे इन ई एसपीअ खे नाकाम करणु असांजी गॾियल मजबूरी आहे। असांखे हिकु थियणो पवंदो। छा सम्झई? हा, तव्हांजी ॻाल्हि में वज़न आहे। सोचूं था। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।